दोस्तों असां हण खण तोरे रहिया आहियूं। असां बाइक ते सेठ दादी हुई मुंहिंजो सोट आकार जोखियो न के जले आयो आहे। जिते बि बला नांग ॾिठो असल फोन कयो। हाणे हक़ीक़त असां हुन बरनी जो वज़न कयो आहे। हाणे हिनखे असां ज़ीरो कयो आहे। हाणे असां हिन में हण खण विझंदासीं। हाणे पंहिंजो पाण विझ असां में घणी थियो तो जा करीम भरणी करो वो ख़बर है मूंखे भॼण ॾियो। हां मटे आधारी वादी केड़ी भजन हीअं कर सुर करो जी अॾी करे लई वी अरे कौन भॼी वेंदी छोरा विजेंस अरे पास से करे ना हाणे ही असां हण खण हिन में हुजी रहिया आहियूं। ढकण भॼंदी करा अच्छा यही है आओ जी सुराख खाजे न बस बस हां सही है ना गड़ी गड़ी हाणे असीं हण खण बाइक ते हुजी रहिया आहियूं। बस सब असे अंदर भी अचे बाहर दी मत कर हाथ दे हां वो ढकण किथे ढकण ले छेदी ढकण दे यो असां हण खण जलियो आ बाइक ते। हाणे असीं इनके वज़न ता कयूं। हाणे रखेस ॾिसूं था वज़न घणो थियो आहे दोस्तों। यो 94 थियो आहे 96 थियो आहे। ॾिसो पिया तव्हां हिन जो वज़न आहे 96 ग्राम।